श्री झूलेलाल। सिंधी समाचार राजस्थान में तव्हांजो स्वागत आहे। अॼु ॻाल्हि कंदासीं गोगड़े जी, जंहिंखे नागपंचमी भी चवंदा आहियूं, जंहिंखे गोगल वीर भी चवंदा आहियूं। उहो कॾहिं आहे? जी हाँ, उहो आहे सूमर जे ॾींहुं 9 तारीख़ 9 अगस्त 2024 में पाण गोगड़ो मल्हाईंदासीं। इन गोगड़े लाइ पाण इहा सभिनि पंहिंजे भाउरनि, पंहिंजे पुटनि, उन्हनि लाइ करे पाण इहो गोगड़ो रखंदा आहियूं। गोगड़े में कथा कहिड़े नमूने आहे? गोगड़े में कथा आहे, हिकु दफ़े हिकु माई हूंदी हुई, उहा पंहिंजे गोगल वीर खे भाउ सम्झंदी हुई, भाउ सम्झी करे प्रेम कंदी हुई ऐं उनखे खीर पीआरंदी हुई। हर वक़्तु उन खीर खे थोरो ताज़ो कंदी हुई, पोइ उनखे ॾिसंदी हुई ऐं गिंड वॼाईंदी हुई। नाग देवता पंहिंजो उनजो गोगल वीर अची करे खीर पी वेंदो हो। हिकु दफ़ो उहा सनानु ते वई त चई वई पंहिंजी धीअ खे कि पुट तूं हिनखे खीर पियारजा, जेॾीमहिल खीर थधो थी वञे त तूं गिंड वॼाइजा। हुनजो ध्यानु न रहियो ऐं हुन छा कयो, गिंड पहिरीं वॼाए रखियो। गिंड पहिरीं वॼाइण सां खीर उन नमूने थधो न थियो ऐं खीर गरम हो त उन छा कयईं, गोगल वीर उनखे पीतई त उन मुंहुं सड़ी वियो। ते वक़्तु उन संकल्प कई, हाणे हिन जो बदिलो माने शादीअ वक़्तु वठंदसि त मां हिनखे ॿुधाईंदसि कि तो मुंहिंजो मुंहुं साड़े रखियो आहे। त जे वक़्तु उनजी शादी थी ऐं हू शादी जे वक़्तु ॿई ॼणा चौसर रांदि पई खेलिया। चौसर रांदि खेलंदे खेलंदे ॿिन्हिनि जी पाण में ज़ाल मुड़ुसनि जी झड़प थी वई त उन चई न मां का बि दगा न कई आहे, मां तव्हां का दगा न करे सघंदी। छोकी मां मुंहिंजे भाउ गोगल वीर जी सौगंध थी खां कि मां कूड़ कोन थी ॻाल्हायां। ते वक़्तु हू नाग उनजे पलंग जे हेठां वेठो हो कि अॼु जी राति मां हिन घोट खे ॾंग हणंदसि ऐं हिनखे ख़बर पवंदी। ते वक़्तु उन वीर जेको उनजो गोगल वीर हो, उन चई अरे हीअ त मूंखे एतिरो भाए थी, एतिरो प्रेम करे थी ऐं मां हिन लाइ हीअ सोचे वेठो आहियां त मां ही ग़लति हुअमि। त उन वक़्तु उहो उनजे घोट जे गले में हार थी करे वेही रहियो। उनजी ईअं रक्षा कयईं त पाण सभु ॼणा इहो गोगल वीर जो विर्त रखंदा आहियूं पंहिंजे भाउरनि लाइ, पंहिंजे पुटनि लाइ, कि हिननि जी रक्षा ईअं ई जीअं गोगल वीर कई, ईअं पंहिंजे बि घरनि में पंहिंजे भाउरनि पुटनि जी रक्षा थींदी रहे। घणेई माताऊं भेनरूं गोबर खणी ईंदियूं आहिनि, उनजो गोगल वीर ठाहींदियूं आहिनि। घणेई जॻह ते इहो उपलो न मिलंदो आहे या पाण खे जेके छेणो चवंदा आहियूं इहो न मिलंदो आहे त पाण अटे जो ई गोगल वीर ठाहींदा आहियूं। पोइ उनजे मथां हिकिड़ी ॻाढ़े या राणी कलर जी चुनरी सां उनखे ढकंदा आहियूं ऐं पंहिंजी पलांद में 4-5 जेतिरा बि पंहिंजे घर में भाती हुजनि, जेके बि मर्द हुजनि, ओतिरा लौंग खणी करे उन लौंग खे कचे खीर में ॿोड़े करे पाण उन ते झंडा हणंदा आहियूं ऐं राति जे वक़्तु पाण चणा छोड़ा दाल पुसाए रखंदा आहियूं, उहो बि उन ते चाढ़ंदा आहियूं। ऐं ॿियो छा चवंदा आहियूं, गोगल आड़े जो रखवाल, गोगल पाड़े जो रखवाल, गोगल भाउरनि जो रखवाल, गोगल थधिड़ी आहार, ईअं करे पाण 7 दफ़ा चवंदा आहियूं। ऐं ॿियो जेके लौंग हूंदा आहिनि पंहिंजे घर में, जेके भाती हूंदा आहिनि, पाण उनखे खाराए रखंदा आहियूं ताकी उन्हनि जी उमिरि बि लंबी रहे। ऐं ॿियो सभई जेके अॼु जे वक़्त में गोगड़ो छॾे चुका आहिनि, अगरि पाण पंहिंजा तीज त्योहार पाण न मल्हाईंदासीं त केरु मल्हाईंदो? वक़्तु पाण हिकु ॾींहुं पहिरीं जेके बि मानियूं मिठियूं जेके बि पाण प्रसाद ठाहींदा आहियूं, हिकु ॾींहुं पहिरीं उहे सभु पाण पूजा में रखंदा आहियूं ऐं ॿियो पहिरीं न्याणी खे खाराए ऐं सभिनि खे खाराईंदा आहियूं। पंहिंजे तीज त्योहारनि खे पाण खे अपनाइणो आहे, पाण खे इहे सवले नमूने सभु पंहिंजा तीज त्योहार करणा आहिनि। पाण न मल्हाईंदासीं त ॿियो केरु मल्हाईंदो? त अचो हिन दफ़े पाण सूमर जे ॾींहुं पंहिंजे गोगड़े खे ॾाढी धूमधाम सां मल्हायूं। तव्हां सभिनि खे सिंधी समाचार राजस्थान जी पूरी टीम तरफ़ां लख लख करोड़ करोड़ वाधायूं हुजनि। जय श्री झूलेलाल।